जय झूलेलाल दोस्तों। अॼु तव्हांखे ॿुधाईंदसि मां चालीहे जो खाधो। चालीहे में जेका दाल ठाहिबी आहे उहा कीअं ठाहिजे, अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते। सभिनी खां पहिरियों खणंदासीं दाल। हिते मां तुअर जी दाल खई आहे। मुङनि जी दाल न खाइबी आहे चालीहे में, न मुङनि न मुङनि जी दाल। त हिते तुअर जी दाल खई आहे, उनखे चङी तरह असां पहिरियों साफ़ु करे वठंदासीं। टाइम हुजेव त अध खां मुनो कलाक इनखे पुसाए रखिजो। चङी तरह वॉश करण खां पोइ दाल खे खणंदासीं असां कुकर में, विझंदासीं गॾु 2.5 गिलास पाणी। मां 1 कटोरो दाल खई हुई त उन में 2.5 गिलास पाणी विधो आहे। गॾु विधा आहिनि 3 टमाटा, कद्दू विधो आहे जंहिंखे लौकी चइबो आहे, पेठो न। गॾु विझंदासीं सावा मिर्च। क्वांटिटी घटि वधि तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। गॾु विझंदासीं लूणु, इन खां पोइ हैड, ॻाढ़ा मिर्च, जीरा पाउडर, इन खां पोइ आमचूर पाउडर विझंदासीं, ॿई 1-1 चमचो खंया आहिनि मां। गॾु विझंदासीं साओ मसालो। छाकाणि हिन में तड़को न लॻाइबो आहे त सभु शयूं असां हिन में हिकु महिल विझंदासीं ऐं सीटी हणाईंदासीं। हिननि सभिनी शयुनि खे मिक्स कंदासीं। गॾु विझंदासीं तेल, 3 खां 4 चमचा तेल विझंदासीं। इनखे वरी मिक्स कंदासीं और मिक्स करे कुकर बंदि करे लॻभॻि 3 खां 4 सीटियूं हणाईंदासीं, जीअं कद्दू बि ॻरी वञे और उन सां गॾु दाल बि ॻरी वञे। मां हिन में कड़ी पतो विझणु विसरी वई हुयमि त इहो हाणे मां कड़ी पतो बि विधो। हिन में 1 स्ट्रिप कड़ी पते जी विझणी आहे। जीअं मां ॿुधायोमांव असांखे तड़को न लॻाइणो आहे, इन जे करे सभु शयूं असां हिन में दाल में विझी छॾींदासीं। जेसिताईं दाल ठहे तेसिताईं हाणे असां चांवर रखंदासीं। त नॉर्मली जीअं असां चांवर ठाहींदा आहियूं, चांवरनि खे धोई करे पाणी विझंदासीं, लूणु विझंदासीं। अछी शइ चालीहे में न खाइबी आहे, इन जे करे असां हिते थोरी सी हैड विझंदासीं। गॾु विझंदासीं पीज़। तव्हां हिते ॿियूं वेजिटेबल्स बि विझी सघंदा आहियो, जीअं गजर थी, उहो तव्हां चेंज करे सघंदा आहियो, बट कॉर्न बि विझी सघंदा आहियो। थोरो सो तेल विझंदासीं हिन में, सभु शयूं मिक्स कंदासीं ऐं उन खां पोइ असां हिनखे रखंदासीं सिजाइण लाइ। त हिते कुकर खे लॻी वियूं 4 सीटियूं ऐं हिते असांजा चांवर सिजनि था पिया। ॾिसो, ऐं ढकणु खोलींदासीं। असांजी दाल तयारु थी वई आहे। इन दाल खे असांखे मैश करिणो आहे, चाहियो त मंदिअड़ जो इस्तेमालु कयो या केवीअ सां ई इनखे असांखे मिक्स करिणो आहे। पोइ मंदिअड़े सां कंदासीं त टमाटो वग़ैरह जेको आहे उहो चङी तरह मैश थी वेंदो। इहा न जाम घाटी आहे दाल। अगरि फुल्के सां खाइणी हुजे त हीअं ई दाल खाइजे, और अगरि चांवरनि सां खाइणी आहे त हिन में असां 2 लोटियूं पाणी विझी करे हिनखे हिकु दफ़ो टकाईंदासीं और गर्मा गर्म दाल सर्व कंदासीं पीलनि चांवरनि सां। जीअं मां ॿुधायोमांव अछी शइ न खाईंदा आहियूं असां, त इन जे करे चांवरनि में असां पीलो कलर विझंदासीं, याने हैड, और गर्मा गर्म इनखे सर्व कंदासीं। इहे असांजा चांवर ऐं दाल बि तयारु थी वई आहे। ये चालीहे में इहे दोने में मिलंदा आहिनि, दाल ऐं चांवर गॾे करे। ॾाढा टेस्टी आहिनि। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। और इहे सागा जेके आहिनि मां ॾिसो हीअं दोने वांगुरु बि सर्व कया आहिनि चांवर, और उन सां गॾु दाल ईअं मथां विझी करे जीअं दोने में मिलंदा आहिनि, और ॾाढा टेस्टी ठहंदा आहिनि। बिल्कुलु ज़रूरु ठाहिजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो ऐं सब्सक्राइब कजो, और मुंहिंजी ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो, और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।